अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे इंसान बणायो। इंसान बनाइण खां बाद में अल्लाह ताला तव्हां असांखे हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बणायो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बणिजी वञण खां बाद निस्बतन अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निस्बत सां ही जो को 30 सिपारनि जो क़ुरान मजीद है अल्लाह ताला इनाम इकराम जो तौर तव्हां असांखे अता फरमायो आहे। तमाम उलमाए मुहद्दिसीन पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि जॾहिं गौर ऐं फ़िकिर कयो, अहादीस तय्यबा जो जॾहिं मुतालो कयो त हीअ जेका दुनिया आबाद आहे, हिन दुनिया खे आबादी, इन दुनिया जे आबाद हुजण जी वजह कहिड़ी आहे, इल्लत कहिड़ी आहे जंहिंजे करे हीअ दुनिया आबाद आहे। छा पाणी जे हुजण जे करे हीअ दुनिया आबाद आहे? पाणी न हुजण जे करे हीअ दुनिया वीरान ऐं गैर आबाद आहे? फल ऐं फ्रूट हुजण जे करे हीअ दुनिया आबाद आहे? फल फ्रूट मेवात वग़ैरह न हुजनि त हीअ दुनिया वीरान आहे? ये सभु शयूं, गाॾियूं, बंगला, माल, दौलत, इन्हनि शयुनि जे हुजण सां हिन शइ, हिन दुनिया जो बक़ाए या इन खां अलावा आहे। इन में ॿिनि क़िस्मनि जा माण्हू अची विया। इन में हिकिड़ा अची विया जंहिंजो ताल्लुक़ क़ुरान ऐं हदीस सां आहे, जंहिंजो ताल्लुक़ पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम सां आहे, जंहिंजी फ़हम ऐं सम्झ अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्म जे मुताबिक़ आहे, जीअं रब ताला फरमायो आहे उन जी तरफ़ तवजो आहे। हिकिड़ा आया साइंसदान ऐं दुनियादार माण्हू, उन्हनि जॾहिं अची करे इहे ॻाल्हियूं रखियूं, हिन उलमा जी जमात आहे, हिन दुनियादारनि जी जमात आहे। दुनियादार चवनि था त हीअ दुनिया जेका आबाद आहे उहा फ़लाणी शइ हुजण जे करे आबाद आहे, फ़लाणी शइ न हूंदी त हीअ दुनिया तबाह ऐं बर्बाद आहे, हीअ शइ मौजूदु न आहे त हीअ दुनिया तबाह ऐं बर्बाद आहे। उलमा जी जमात फरमायो, ख़बरदार जेका तव्हांजी तहक़ीक़ आहे उहा अधूरी ऐं नाक़िस आहे। दुनिया आबाद इन अशिया जे करे न आहे, दुनिया आबाद इन सामान जे करे न आहे, दुनिया आबाद इन माण्हुनि जे करे न आहे। हीअ दुनिया जेकॾहिं आबाद आहे, अॼु खां 1400 साल पहिरीं रसूल हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, दुनिया जे आबादी जो वजह, दुनिया जे दाइम हुजण जो वजह, दुनिया जे बाक़ी हुजण जी वजह दुनिया जो साज़ो सामान न पर अल्लाह जो ज़िक्र आहे, हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत आहे। जेसीं ताईं हिन रूए ज़मीन जे मथां हिकिड़ो माण्हू बि अल्लाह अल्लाह चवण वारो बाक़ी आहे, तेसिताईं क़यामत क़ाइमु न थींदी। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे बुखारी किताब जे अंदरि रिवायत आंदी आहे त जेॾी महिल क़यामत क़ाइमु थींदी, क़यामत जो ॾियारो, क़यामत जो वक़्तु तायुन कंहिं बि क़िस्म जो न आहे, पर जॾहिं क़यामत क़ाइमु थींदी, इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह बुखारी शरीफ़ जे अंदरि आंदो आहे, को माण्हू कपिड़नि जो वाल लॻाईंदो, अचानक क़यामत क़ाइमु थी वेंदी। को माण्हू पंहिंजी ज़मीन जे बने ॿारे जो कमु कंदो, अचानक क़यामत क़ाइमु थी वेंदी। माना मालूम थियो ज़मीनूं आबाद हुजण जे बावजूदि बि क़यामत वाक़ई थी वेंदी। कपड़नि जी ख़रीदो फ़रोख़्त, बय शिरा जो मामिलो हलंदो, तॾहिं बि क़यामत वाक़ई थींदी। पोइ कहिड़ी शइ आहे जंहिंजे न हुजण सां क़यामत वाक़ई थींदी? त रब साईं फरमायो, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल फरमायो, हीअ क़ुरान दुनिया में मौजूदु आहे त दुनिया बाक़ी आहे। जंहिं ॾियारे हिन दुनिया मां क़ुरान हलियो वियो, तॾहिं सम्झो क़यामत वारो वाक़ई थियणु शुरू थी वियो।